मुल्क में हिन वक्त हर पासे महांगाई उरूज ते आहे। पूरत तबके समेत हर माण्हू महांगाई सबब परेशान आहे। पर कॾहिं अहिड़ो दौर बि हूंदो हो जॾहिं हर शइ वॾी सस्ती हूंदी हुई ऐं ज़िंदगी में के ॻणितियूं न हूंदियूं हुयूं। अक्सर माण्हू माज़ी जी यादगिरियुनि खे विसारे न सघंदा आहिनि। जेकॾहिं 60 खां 90 जे ॾहाके जी ॻाल्हि कजे त उन दौर में वॾी सस्ताइप हूंदी हुई। अॼु पघार 25,000 आहे, जॾहिं त उन वक़्तु रुॻो 3 या 400 पघार हूंदी हुई, जेका हिक समूरे कुटुंब लाइ काफ़ी हूंदी हुई। हवाई जहाज़ जो सफ़र हुजे या ट्रेन जो, हर सवारी जो भाड़ो सस्तो हूंदो हो। 100 रुपयनि खां वधीक महांगो मिलंदड़ अटो तॾहिं आनक में मिलंदो हो ऐं रुपए जो नोट ख़रीदारी लाइ वॾी अहमियत रखंदो हो। घर में कुकिड़ जी भाॼी अॼु फैशन आहे, पर पहिरियां इहा भाॼी रुॻो कंहिंजे बीमार थियण ते पचंदी हुई ऐं जॾहिं अहिड़ी का भाॼी पचंदी हुई त उहा पाड़े वारनि जे घरनि में बि मोकिली वेंदी हुई। ईद ते हिक पासे नवां कपिड़ा मिलंदा हुआ त ॿिए पासे ईदी तौर मिलियल रुपए ऐं 2 रुपयनि वारा कड़क नोट ख़र्च करण ते दिलि न चवंदी हुई। जॾहिं को महिमान ईदी ॾींदो हो त हर ॿार जी ईद थी वेंदी हुई। घटि माण्हू हुआ जेके ॿाहिरि वञी खाईंदा हुआ, पर अक्सर महिमाननि जे अचण ते ई ख़ासि खाधा तयारु कया वेंदा हुआ। मच्छी, पली, बीह, साग ऐं ॿिया ताम पचाए महिमाननि जी दावत कई वेंदी हुई। मोकलनि जे ॾींहंनि में माण्हू पंहिंजे माइटनि वटि तरसण वेंदा हुआ ऐं वेझड़ायूं वधंदियूं रहंदियूं हुयूं। हिक घर में शादी थींदी हुई त सॼो ॻोठ तयारियुनि में रहंदो हो ऐं कंहिं फोतगी थियण ते ॻोठ जा माण्हू सभु इंतज़ाम कंदा हुआ ऐं कंहिं ते को भार न पवण ॾींदा हुआ। औरतूं सोशल मीडिया खां अॻु पंहिंजा घर सिंगारण में रुधल रहंदियूं हुयूं। ॿारनि जा कपिड़ा सिबण, भर्थ भरण, तॾा ठाहिण समेत ॿिया हुनर आम हुआ। गर्मियुनि में नींगरनि जी टिकण कराई वेंदी हुई ऐं छोकरनि जा हिक जहिड़ा कपिड़ा पाइण बि आम हूंदो हो। स्कूली शागिर्द हमेशा नारंगी रंग जी वर्दी में स्कूल वेंदे नज़र ईंदा हुआ, जॾहिं त रांदियुनि जूं सरगर्मियूं जीअं मल्ह, कोॾी कोॾी ॾिकी ॾकर, वॉलीबॉल, वंझ वटी, फिर सोटो, सट कुट ऐं अख बूट खेॾियूं वेंदियूं हुयूं।